अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं तव्हांखे ॾुख भरी ख़बर शेयर कयूं पिया त इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे त PTI एम ने नाराज़ क़ौमी असम्बली मेंबर डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जेको आहे हिन दुनिया में नाहे रहियो। उनजो इंतकाल थी चुको आहे। ज़रियनि जो चवणु आहे त उनजे कमरे मां जेकी आहे उनजी लाश हथ आई आहे ऐं वारस हाणे उहे उनजो वारसनि जो चवणु आहे त इन जो जेको आहे पोस्टमार्टम कयो वञे ताकी असांखे ख़बर पए त हुनजी मौत कीअं थी आहे। बहरहाल मौत जीअं बि थी लेकिन ॾाढो अफ़सोस थियो असांखे। इंतिहाई जेकी इहा ख़बर हुई अफ़सोस वारी हुई, ॾुखाईंदड़ ख़बर हुई। कुझु देरि पहिरियां जीअं ई असांखे इहा ख़बर मालूम थी सोशल मीडिया ते त यकीन मञो इंतिहाई अफ़सोस में वठिजी वियुसि। केतिरा ई मिंट इन अफ़सोस में रहियोसि त ही ज़िंदगी ॾिसो, ही ज़िंदगी आहे जेका कल्ह माण्हू खिलंदा घुमंदा ऐं कुॾंदा वता हुआ, उहे माण्हू अॼु जेका आहिनि हिन दुनिया में न आहिनि रहिया। सो इहा ज़िंदगी आर्ज़ी आहे, इन ज़िंदगी जो क़दुरु कयो ऐं दुआ कयो त डॉक्टर आमिर हुसैन खे जेको आहे अल्लाह पाक जन्नत फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं उनजे वरसा खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन आमीन। अस्सलाम वालेकुम।